62 में मूं मैट्रिक पास नौकरी कान मिली दरख़्वास्त फाड़े खां पोइ हसीन माण्हू खणी दुनिया में खोड़ कंहिंजी अदा का वणी ॾकिया किटली किरी उहे भॼी पियासीं निकिरी पियासीं कोई और कावड़ी ॾाढियूं तव्हां खे जेकॾहिं मूं सां मोहबत आहे यकीन ॼाणे मुंहिंजी तोसां मोहबत पछाड़ीअ जो फ़ैसिलो इहो थियो हुनजी माउ पलो वरितो ये किसो की है मिरपुखास में हुआ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो ॾुख इंसान जो उस्ताद आहे ॾुखनि खां सवाइ ज़िंदगी जेका आहे सा ऐं चवां थो न लतीफ़ चयो आहे त सूरन करे सॾ हलंदे सूरन सामई और सूरन करे सॾ हलंदे सूरन सामई सूरन साड़स हॾ सेपो सेके सूर सां असीं चऊं था ख़ुदा करे जेको अमीर माण्हू सुख सां कॾहिं ॾुख न अचनि तूं ॾुखनि मां पची रास थी निकिरंदे न चयो आहे जो रची जे रेटा थिया की न उॿाट जॾ ओए खुंभ न खारे तिन खे ये हालारी हो तोणे धोबण धो तब लालाई न लहे कन ॾेखारियो वूंदड़ गस पिरी उनजे करे ज़िंदगी असांजा मिसकीन असीं सभई जेके माण्हू आहियूं हारियुनि जी औलाद आहियूं पूरेतन जी औलाद असांजे हिन ॻोठ मंझि 1960 खां अॻु में 4 दर्जा पढ़ियल हिकिड़ो माण्हू 62 में मूं मैट्रिक पास कई नौकरी कान मिली घणो किसो आहे जेको खामखा जो हुनखे पर मूं हिमत कान हारी मीरपुर में वियासीं नौकरी लाइ दरख़्वास्त ॾिनीसीं टीओ कावड़ में वेठो वीचारे चयो त यार जेको मैट्रिक पास करे थो खणियो कहिड़े दौर जी ॻाल्हि इहो कहिड़े दौर जी ॻाल्हि इहो 63 जी 62 में कयो 63 में उछले ॾिनई ऐं असां सच पई त मूं मीरपुर पहिरियों दफ़ो मैट्रिक पास कई कॾहिं वञी उते कहिड़ो कमु कयो पोइ उहो पोइ पर फिल्म मूं पहिरीं जेका परदे वारी हुई न सा उते ॾिठी मूंखे ख़बर न कोई त फिल्म छा आहे उहो परदे वॾे ते वठी उठ ॾेखारियो घोड़ा ॾेखारियो मुंहिंजो इझो था मारी न उथी ॾिनुसि ॿियो घर वारे हमरा चयो यार भट कर इहे सही मां आहे भॼे केॾा मुंहिंजो हा मथां न चढ़नि माना मुंहिंजे चवण जो मक़सदु त असां एॾा ॿाराड़ी जा माण्हू सादा हुआसीं असांखे ख़बर कान्हे सो ऐं उन वटि जॾहिं खणी वियुसि दरख़्वास्त त टीओ उन टखण हो टखण हली कावड़ियो वेठो दरवेश कि जेको तो कावड़ जे मैट्रिक तो पास करे सो सिधो अचो मास्तरी ॾियो कॾहिं तॾहिं सियासी सिफारिश हूंदी खोड़ हुई न गुलाम रसान हिते पंहिंजे थरपारकर जो 2 माण्हू हुआ पीर गुलाम शाह जीलानी ऐं गुलाम रसान कंडियावी उन्हनि जी चिठ वग़ैरह हलंदी न चिठ मिट पाण वटि कान हुई हाणे हितां जे असांजे आम माण्हुनि मूंखे चयो बाबा वीचारो वियो उन्हनि खे चयईं उन्हनि मूंखे चयो त असीं चऊं था ऐं उन जे बंगले ते
ॿ टे ॾींहं पाणी पीआरियमि पोइ नेठ टोजी संगत वारा उते जेके नौकर हुआ थरिया वीचारा हुआ उन्हनि चयो यार तूं खामखा जो हिते तूं राति थी हिते निकिरी काई कोन मिलंदी माट करे वञी गंदो घर तूं पढ़े नहीं पोइ विसु वञी त ख़ैर आऊं दरख़्वास्त भाड़े ॾिनी ऐं हुतां सिधो हलियो आयुसि स्टेशन ते हुई पहलवान होटल उन पहलवान होटल ते असां मूं चयो मज़दूरी कयुसि उन ई वटि ॿार वारी वारो माण्हू कोन मूंखे थेलो ॾिनो थेलो खणी शुरू थी वियसि पहिरियों वरी ख़ुदा जी कुदरत ऑर्डर जेको मूंखे आयो उहो हुन होटल माना टीओ जी ऑफिस जो अच्छा होटल ऑफिस जो आहे त उन वक़्तु रवाजु हुयो स्पेशल चांहि जो हीअं त दूध पती आहे उन वक़्तु उन दूध पती ऐं विसु हुन जॾहिं टीओ जी ऑफिस में वरी घिरसि त टीओ हीअं निहारे चई तूं अञा वेठो कोन्हे वियो कोन्हे बाबा कोन्हे न त मूं माफ़ कयो चयो माफ़ कयो साईं ऐं नौकिरीअ लाइ कोन आयो आहियां ऐं ॿ चांहि खणी आयो आहियां होटल ते पहिरियों सच में त हुनजो मुंहुं जो पन्नो लही वियो चांहि त मूं वटि हुई छॾी हुई टेबल ते पोइ हुननि पाण विरायो अहिड़े नमूने सां चांहि विराई कईसि उन में जीअं थींदो आहे मुख़्तलिफ़ वञनि था ऑर्डर ईंदा आहिनि खीर ॾियणु चांहि ॾियणु थोरो घरनि जी घिटीअ में जा महिमान ईंदा आहिनि त लाज़मी माण्हू होटल तां चांहि घुराईंदा ऑर्डर आयो पाप खणी वियासीं चांहि वियासीं उते उन वक़्तु जेका ॾाढो मज़ा हिकिड़ो हथु निकितो चांहि खणण दमनि जी देरि आहे माण्हू खे घड़ियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जॾहिं माण्हू सभु कुझु लुटाए वेंदा ऐं हक़ीक़त आहे दुनिया में हुन खां पोइ हसीन माण्हू खणी दुनिया में खोड़ हूंदा पर हुनखे कंहिं माण्हू खे कंहिंजी अदाका वणी वेंदी आहे पोइ उमिरि सॼी उन में जख सही बसि पोइ ईअं ई थियो हथ ॾकिया किटली किरी चांहि कुझु होॾां किरी कुझु होॾां किरी कहिड़ो कोप भॼी पिया ऐं असां उहे भॼी पियासीं सही अहिड़े नमूने सां इहो इज़हार कीअं थियो ज़ाहिर हीअ थियो त पोइ लतीफ़ चयो आहे त इश्क जी ॻाल्हि आहे आऊं थी मरां उन पाणीअ मंझि प्रिय आऊं थी मरां उन पाणीअ मंझि प्रिय पाणी पियो आहे पोइ उन छाजी लोक ॿियो लाखीणो घणो साजन धारा सुन जीअं पिया तीअं उन तन में तवस पिरी पोइ मथां मोकलूं थियो त बाबा हाणे उहा न साहित्य हिकिड़ी जे हू थियनि अखियुनि खां धार साहित्य हिकिड़ी हू जे थियनि अखियुनि खां धार त कर सभु ॼमार कॾहिं ॾिठोसीं केने हाणे पोयां लॻासीं मूं उते पोइ गस पत पुछियोसि त लाहौर में रहनि था पोइ निकिरी पियासीं हू विया हलिया उहो त लाज़मी विया हलिया
केतिरो टाइम इंतज़ारु कयो? मां ॿ टे ॾींहं पोइ ख़बर पइजी वई न। माना फेरा त कढंदो रहियो न माण्हू। सही सम्झे, फेरा कढंदो रहियो। टे चौथे ॾींहं खां पोइ परूड़ पई त ॿार विया, पोइ निकिरी पियासीं पोयां पंधु। माना कुझु भाड़ो हो, पर खानपुर कटोरे खां लाहौर केतिरो किरायो केतिरो? मज़दूर वटि होटल जो मज़दूर उन वक़्त में ₹2 4 रुपया कमाईंदो आहे। 50 में मूंखे चई कि पागल पुत्र लोग इथों सिंध जांदे ऐं तूं सिंध जो इथे कमाइण आया है, गल कोई और है, मैनू पता ॾिठो न घणो जॾहिं चयो ॿुधायो ॿुधायो पोइ बेवकूफ़ ईअं माल रोड ते 20 महिलनि में माण्हू रहनि था। छा चई अवां ॾाढी कावड़ी ॾाढो दॿो कढाई न सुञातई अवांखे? सुञाते सुञाते जेको माण्हू पोयां जंहिंजे हलंदो उहो सुञाणो त ॿियो इहा शइ मिलण वारो इतफ़ाक़ थियो न। इतफ़ाक़ कोन्हे, इहो ॿुधो हीअ शइ तव्हांखे हाणे कीअं थी मिले तव्हांखे जेकॾहिं मूं सां मोहबत आहे हा त यकीन ॼाणे मुंहिंजी तोसां मोहबत थींदी। अच्छा, इहो फितरती अमल आहे, किथे बि गॾु थींदी। इहे माण्हू ग़लति था चवनि त शर्त उहो आहे त उन में छिक हुजे। हीअ छा आहे? इहा छिक आहे, फिज़ाउनि जी छिक आहे, इहा पावर छिक आहे। उन करे बहरहाल पोइ पछाड़ीअ जो फ़ैसिलो इहो थियो त हासिलात ताईं माना हुन खां मुलाक़ात इहो थी। पोइ ज़रूरु आहे हिकिड़ो माण्हू ऐं हिकिड़े माण्हूअ जे करे या पंहिंजो पूरो कुटुंब छॾियां, पंहिंजी फैमिली छॾियां, पंहिंजे हुन माउ पीउ खे छॾियां जिन मूंखे दुखनि में पालियो। उहो बि लाज़मी आहे त ऐं असांजे समाजी ॿिए में वॾो फ़र्क़ु छो त उहा ॿिए कल्चर सां तालुक रखंदा ऐं ॿिए तालुक। टियों जेको अहम हो उहो इहो ऐं पहिरियों माण्हू पछाड़ी मुंहिंजो हिते हींअर त जज़्बात में खणी सुभाणे टके उथी आहे, वरी असीं हिक ॿिए ते कावड़ा वेठा हुजूं, तंहिंखां हुनजी माउ पलो वठो इहो थींदो आहे। बाक़ी अच्छा, हू पोयां आया, हुनखे किथे पुछो ॿियो कोन, हुनजी माउ खे पियो ख़बर पई। हुन माउ घुराए मूंखे ऐं पलो विधो त तूं हुनजी जान छॾ, तूं हुनखे सम्झाई ॾिनई पोइ इहो आख़िरी। केतिरा ॾींहं लॻा हुते? पूरा 2 महीना। इहे जेके वेकेशन वारा इहे 10 ॾींहं ॿिया। पोइ कॾहिं ख़्यालु अचे बाबा हुआ न के वेझाई दूर के दूर ओॾा सिपरे के चरण कोन चित ते के विसरन के ॿिए कुटीअ जा